रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल लज़ीना कफ़रू व मातू व हुम कुफ़्फ़ारुन उलाइका अलैहिम लअनतुल्लाहि वल मलाइकति वन नासि अजमईन खालिदीन फ़ीहा ला युख़फ़फ़ु अन्हुमुल अज़ाबु व ला हुम युनज़रून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जे मुतालिक़ बयानु फरमायो हो जेके हक़ जी ॼाण हुजण जे बावजूदि बि वक़्त ते ज़ाहिर नथा कनि, छुपाइनि था। हालांकि उहा हक़ जी मालूमात अल्लाह ताला माण्हुनि खे ॾेई बि छॾी आहे, पोइ बि इहे चिटी ज़ाहिर नथा कनि। लफ़्ज़ ज़ाहिरी ईअं ढके करे बयानु कया विया, पर इशारो सिधो सऊं यहूदीन ऐं नसराननि ॾे कयो वियो त यहूदीन ऐं नसराननि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी हक़ानियत वारी ॻाल्हि तौरात ऐं ज़बूर में पढ़ी हुई त आख़िरी पैगम्बर ईंदो, उनजो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो, उनजे मथां किताब नाज़िल थींदो जेको उनजो नालो क़ुरान हूंदो ऐं उनखे काबतुल्लाह क़िबलो जेको आहे उहो मस्जिदुल हराम बनाए ॾिनो वेंदो। हाणे इन ॻाल्हि खे यहूदी ऐं नसरानी ज़ाहिर न पिया कनि, पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़नि माण्हुनि जे मथां जेके हक़ खे लिकाइनि उन्हनि जे मथां अल्लाह ताला लानत कई, उलाइका यलअनुहुमुल्लाह व यलअनुहुमुल लाइनून, जेके हक़ लिकाइनि बावजूदि हिन ॻाल्हि जे त उन्हनि खे हक़ जी मालूमात बि आहे ऐं बावजूदि हिन ॻाल्हि जे त उहा ई हक़ीक़ी मालूमात माण्हुनि खे बि मिली चुकी आहे, पोइ बि इहे ज़ाहिर नथा कनि, रुॻो ईअं चवनि था हा इहा ॻाल्हि सही आहे त बि ठीकु, पर अल्लाह ताला फरमायो लिकाइनि था त उनजे मथां लानत आहे। इन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कल्ह बि बयानु थियूं त कॾहिं कॾहिं मसलिहत ख़ातिर कुझु ॻाल्हियूं पर्दे जे पोयां बयानु कबियूं हक़ी करे, त कॾहिं कॾहिं वरी हीअं बि कबो आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अक्सर करे मक़ामी जेके उलमा हूंदा आहिनि पंहिंजे वेढ़े जा, पंहिंजे ख़ानदान जा, पंहिंजे महले जा, पंहिंजे शहर जा, जिन वटि अक्सर माण्हुनि जो रुजू थींदो रहंदो आहे हर मसइले में, पोइ उन्हनि वटि अहिड़ो मसइलो अची थो वञे जेकॾहिं उन मसइले खे वज़ाहत सां चिटो करे माण्हू जाॾो बयानु कनि था त फ़साद पैदा थो थिए। हाणे उहो आलिम सॻोरो हक़ बि न लिकाए, चए बि सही, पर कीअं करे जे चवे थो त फ़साद थो थिए, नथो चवे त हक़ थो लिकाए लानत थी थिए, क़ुर पाक जी आयत थी चए। छा करे मसइलत खां कमु वठे, उहो इहो जवाबु ॾिए दादा कंहिं ॿिए आलिम सॻोरे खां पुछो, कंहिं ॿिए आलिम सॻोरे खां पुछो, छो त इहो जवाबु मुंहिंजे वात मां निकिरंदो त हिते फ़साद घणो पैदा थींदो, कंहिं ॿिए माण्हूअ जे आलिम जे वात मां निकिरंदो त पोइ हिते मुंहिंजे वात जे करे त फ़साद न थींदो, छो त उहो मामिलो हिते आहे, जवाबु कंहिं ॿिए आलिम ॾिनो हूंदो। इहे हिकिड़ियूं मसलिहतूं हूंदियूं आहिनि, त पोइ अल्लाह तबारक व तआला इन मसलिहत सां कमु वठण वारनि माण्हुनि जी बि क़ुर पाक में कंहिं जॻह ते तारीफ़ कई आहे। हुवल्लज़ी अंज़ल अलैकुमुल किताब वल हिकमत हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। इहे हिकमत जूं ॻाल्हियूं रखणियूं पवंदियूं आहिनि। जीअं हुनजो मिसाल मां हिकिड़ो ॿियो ॾियां, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में ख़लीफ़े हारून रशीद जी हुक्मरानी हुई ग़ालिबन, उन दौर में हिकिड़ो दहरिए क़िस्म जो माण्हू रहंदो हो। दहरियनि जो नज़रियो ई हूंदो आहे त हीअ दुनिया पाण ठही आहे, हिन खे हलाइण वारो केरु कोन्हे, पाण औरतो ठही आहे, पाण औरतो पई थी हले। अड़े बाबा हेॾी वॾी दुनिया पाण औरतो कीअं ठहंदी, चए हा हूअ हिकिड़े माण्हूअ जे नऊज़ बिल्लाह बाताशा कंहिं हेॾी दुनिया ठाहे, तव्हां चओ था त हिकु ख़ुदा आहे, हिक जी बात आहे, एॾी वॾी दुनिया ठाहे वरी हुनखे हलाए, पाण औरतो पई थी हले, पाण औरतो ठही आहे, कोई हलाइण वारो कोन्हे को।
पोइ इहो दाइरे क़िस्म जो माण्हू ख़लीफ़े हारून रशीद वटि जॾहिं आयो त हुनखे चवणु लॻो त मां पंहिंजे ॻाल्हि ते पको आहियां, मूं वटि इल्मु आहे, मूं वटि सबूत आहिनि, मूं वटि दलील आहिनि। तो वटि जेकॾहिं अहिड़ो को माण्हू आहे जेको तुंहिंजे अक़ीदे खे साबित करे त वहदहू ला शरीक हिकु ख़ुदा आहे, हिन काइनात खे पैदा करण वारो बि, हलाइण वारो बि, मालिक बि, हिन खे हयाती ऐं मौत ॾियण वारो मालिक बि हिकु आहे, पोइ अहिड़ो को ज़ाहिर कर, आलिम को आणे जेको मूंसां बहस करे मूंखे मञराए। पोइ उन दौर में ख़ालिफ़े हारून रशीद रहमतुल्लाह अलैह इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह घुरायो, टाइम वरितो वियो। इमाम साहिबु चयो त मां ॿिए पहिरीं जे ज़ुहर जे निमाज़ खां बाद ख़लीफ़े साहिब वटि पहुची वेंदुसि, भले हुन दाइरे खे बि घुराइनि। दाइरो बि आयो, माण्हू बि अची विया, हुजूम बि वॾो थी वियो, इहा ॻाल्हि बि थी पई त बाबा बहस मुबाहिसो थींदो, दाइरे सां इमाम अबू हनीफ़े जो वॾो मजमो थी वियो, मुनाज़िरे जूं ॻाल्हियूं हली वियो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह न आयो, देर तां त देर सां आयो। हिन दाइरे अचण सां इहो इतराज़ कयो त इमाम साहिबु तूं पंहिंजे क़ौम जो हेॾो वॾो मुअज़्ज़ज़ आले इल्म, सभिनी खां वॾो आलिम, तुंहिंजो इहो हाल आहे, वक़्त ते ज़बान ते कोन अची पहुती, तूं जेको टाइम ॾिनो कोन आई, ज़बान खे ई कोन पढ़े, हेॾी वॾी देरि, हेॾो इंतज़ारु। इमाम साहिबु चयो त हिनखे कंहिं इल्तिज़ामी जवाब सां मुतमइन कयां। इमाम साहिबु चवणु लॻो त यार मुंहिंजो घर आहे दरिया जे परे पार, पार खां जॾहिं ईंदुसि त मूंखे टाइम त लॻंदो, ऐं असांजो अचणु वञणु हूंदो आहे दरिया मां ॿेड़ीअ जे ज़रिए। इत्तेफ़ाक़ सां उहा ॿेड़ी बि टुटी पई, फटा थी वई, टुटी वई सॼी। पोइ मुंहिंजी न नज़र पइजी वई हुन ॿेड़ीअ ते, ऑटोमेटिक उहे खिंडड़ियल, टुटल, फिटल, भॻल फटा जुड़णु लॻा। मुंहिंजी नज़र जो पइजी वई त इहे खिंडड़ियल, भॻल, टुटल फटा जुड़णु लॻा, मिलणु लॻा, पाण वरितो जुड़ी विया, ठही विया। गौर करे मां ॾिठो त ॿेड़ी ठही वई, पाण वरितो मुंहिंजे ॾाढो सुरी आई, मां वरी हुन ॿेड़ीअ ते चढ़ियुमि त पाण वरितो उहा ॿेड़ी हलणु लॻी, हली अचे करे मूंखे हिते पहुचाई, मां पहुतुमि, इन जे करे मूंखे देरि थी वई। त हुन दहिरे चयो त पंहिंजे मजलिस में विया माण्हुनि खे ख़लीफ़े हारून रशीद मुख़ातब थी करे चवणु लॻो त हे ॾिसो, तव्हांजे आले इल्म ऐं अॻवान जो जंहिंखे तव्हां वॾे खां वॾो आलिम था मञो, उनजो ई हे हाल आहे, हिते अची करे कूड़ हयईं। भला ईअं थी सघे थो त कंहिं माण्हूअ जे नज़र पवण सां ई रुॻो टुटल ॿेड़ो जुड़ी वञे, थी सघे थो ईअं? मजलिस वारनि सवालिया नज़र में ॾिठो त वाक़ई थी त कोन थो सघे, जॾहिं हुनखे जोड़बो, जॾहिं हुनखे ठाहिबो, हीअ त ग़लति ॻाल्हि आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खां तसली करे पुछा कई त मां कूड़ थो हणां, सच थो ॻाल्हायां, कूड़ थो हणां? चई हा कूड़ न त बाक़ी छा। सभिनी चयो त हा कूड़ थो हणे, बज़ाहिर ॻाल्हि त कूड़ी आहे। इमाम साहिबु चयो त कूड़ कोन थो हणां, सच थो चवां। चई न बाबा, पाण वरितो बिना ठाहिण जे ॿेड़ो कीअं थो ठही सघे? ठाहिण वारो हूंदो, वरी ॿेड़े खे हलाइण वारो हूंदो, बिना हलाइण वारे जे, बिना कारीगर जे, बिना ढकण जे ॿेड़ो पाण ठहियो आहे, थी नथो सघे। इमाम साहिबु चयो त भला पोइ जेकॾहिं तूं पंहिंजे ॻाल्हि में सचो आहे त बिना कारीगर जे, ढकण जे ॿेड़ो नथो ठही सघे, बिना मलाह जे नथो हली सघे, त पोइ हाणे तूं रुॻो एतिरो ॿुधाए त बिना ख़ुदा जे हीअ काइनात सॼीअ जो ॿेड़ो पाणीअ जे मथां कीअं थो जुड़ी सघे ऐं ठही सघे, हली सघे? जॾहिं हुन इहो जवाबु हूंदो त हुनजी वायूं बताल थी वियूं। इमाम साहिबु चयोसि तूं पंहिंजे अक़ीदे ऐं पंहिंजे ॻाल्हियुनि खे त परे रख, एतिरो रुॻो ॿुधाए मां पंहिंजे ॻाल्हि में कूड़ो ई सही, पर तूं पंहिंजे अक़ीदे खे साबित करे ॾेखार। जॾहिं मुंहिंजो ॿेड़ो बिना ढकण जे नथो ठही सघे, नथो कंहिं मलाह जे, बिना मलाह जे हली सघे, त पोइ हीअ सॼी दुनिया बि त पाणीअ जे मथां पई आहे न। 3 हिसा 4 हिसा पाणी आहे, हिकिड़ो हिसो मिटी आहे जेका पाणी जे मथां ई ज़मीन पई आहे, ॿेड़ो आहे। इहो ॿेड़ो बिना ढकण जे, बिना कारीगर जे, मलाह जे कीअं थो हली सघे? लाजवाब थी वियो। त इहो हुयो इल्तिज़ामी जवाबु, जंहिंसां हुनखे पंहिंजे अक़ीदे ते ठिकाणे ते आंदो वियो। त अल्लाह तबारक व तआला बि हिते दलाइल ॾियण सां पंहिंजी ॻाल्हि मंझराइण जे बावजूदि कॾहिं कॾहिं इल्तिज़ामी जवाबु ॾेई करे बि ॻाल्हि खे साबित कबो आहे। हिते अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको हक़ु लिकाए थो, बावजूदि इल्मु हुजण जे बावजूदि माण्हुनि में उहा ॻाल्हि ज़ाहिर थी चुकी आहे, पोइ बि नथो ज़ाहिर करे, पोइ बि नथो ॿुधाए, पोइ बि तस्दीक़ नथो करे, अलाह जी लानत आहे ऐं ॿियनि लानत कंदड़नि जी बि लानत आहे। पर जेकॾहिं तौबा ताइब थियो, पंहिंजी इस्लाह कयईं ऐं उन ॻाल्हि खे ज़ाहिर कयईं जेका लिकाए पियो, अलाह जी फरमायो पोइ हुनजी तौबा असां बि क़बूल कंदासीं।
क़ुरान पाक ते ऐलान कंदे फरमायो अन तव्वाबुर रहीम, अल्लाह तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ ज़ाती आहे। हिकिड़ी सिफ़त अल्लाह तबारक व तआला जी आहे अत-तव्वाब, तौबा क़बूल कंदड़। को गुनाहगार बानो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जी ॾाढो जॾहिं तौबा कंदो आहे, माफ़ी वठंदो आहे, अल्लाह तबारक व तआला खे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह रिवायत पेश कई आहे, फरमाई त हुज़ूर सलातो वसलाम जन फरमायो त हिकिड़ो माण्हू हुजे जेको सफ़र ते निकितो आहे, झंग में सवारी साण अथसि, सफ़र जो सामान बि पाण सां गॾु अथसि। पोइ सफ़र ते हलंदे हलंदे हुनजे खाधे पीते जो सामान खुटी वियो। सवारीअ तां लही करे कंहिं वण जे छांव में हिन चयो त चेल सिधी कयां, साई पटियां, पर सवारी हिन जी रसो छोड़ाए करे भॼी वई, पुठि हुजेसि या घोड़ो भॼी वियो। जॾहिं हीउ आराम करे निंड मां जाॻियो, ॾिठई त मूं वारी सवारी त कान्हे। हाणे परेशान थियो, ॻोल्हींदे 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 झंग में थकिजी पियो, वरी कंहिं ॿिए वण जे हेठां वञी करे साई पटियईं, वरी उथियो, वरी ॻोल्हींदे ॻोल्हींदे थकिजी पियो, वरी हिकिड़े वण हेठां साई पटियईं। ईअं केतिरनि ई वणनि हेठां ॻोल्हींदो ॻोल्हींदो साई पटींदो उथंदो ॻोल्हींदो रहियो, पर हिनखे सवारी न मिली। पछाड़ीअ उञ ऐं बुख ते सवारी बि हली वई, उञ बुख ते सुकी पाउ थियो। हाणे वञी इहो इंतज़ारु कई त टंगुनि में बि एतिरो दम कोन्हे जो ॻोल्हे घुमी सघां, उञ बुख ते पेट में बि कुझु कोन्हे को, पाणीअ जे लप लाइ बि मरां थो, मानीअ जे गिरह लाइ बि मरां थो, सवारी बि कोन्हे। हाणे भला मौत आहे अहिड़े झंग में, भला ॿियो छा। हाणे इहो माण्हू पंहिंजे हिन बांह खे विहाणो बणाए हिकिड़े वण जे हेठां सुम्ही थो पए, मौत जे आसिरे ते। हाणे बसि मौत ईंदो, चुरी बि जो नथो सघां, भला मौत ईंदो। हाणे इहो पियो आहे हिनखे निंड वठी वञे, घड़ीअ खां पोइ हिनजी निंड फिटी वञे, अचानक ॾिसे त हुनजी सवारी हुनजे साम्हूं आहे। उहो घोड़ो हिनजे खाधे पीते सामान सूदो भरियल हिनजे साम्हूं आहे। जॾहिं हुनखे ॾिसंदो त हुनखे केॾी ख़ुशी थींदी, ॼण त हुनखे हयाती मिली वई, जियापो मिली वियो, ज़िंदगी मिली वई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन बंदे खे उन वक़्तु जेतिरी ख़ुशी थींदी आहे न, अल्लाह तबारक व तआला खे ॾोहारी बंदो जॾहिं रब खां माफ़ी वठंदो आहे त रब खे ॿिए ॾींहुं ख़ुशी थींदी आहे। त मुंहिंजो बानो गुनाहगार हुयो, मुंहिंजो बानो मुंहिंजे हिदायत वारे रस्ते तां भिटकियल हुयो, सही राह ते अची वियो आहे, मूंखां माफ़ी थो घुरे। जीअं सच पच उहो अबो जंहिंजे औलाद में को हिकिड़ो नाफ़रमान हुजे, बिगड़ी वञे, ख़ूब उनखे नसीहत करे, ख़ूब उनखे तरबियत तालीम करे, अदब अख़लाक सेखारे, ख़ूब उनखे वस करे त सुधरी पए, पर नथो सुधरे। पीउ मां दुआऊं था घुरनि, अचानक हुनजो ज़हन इन पासे फिरी थो अचे त यार मां सभु कुझु जेको कयो उहो ग़लति कयो, मूंखे माफ़ी वठणी आहे। हाणे न अबे जे क़दमनि में, अम्मा जे क़दमनि में वेही करे चवे अम्मा मूंखे माफ़ु कर। बज़ाहिर त हू माफ़ी वठंदो, पर उन जे माफ़ीअ वठण ते ख़ुशीअ में अबो अम्मा रोई पवंदा हुन सां गॾु, त मुंहिंजो बिगड़ियल हुयो बचिड़ो कीअं माफ़ी वठी मुंहिंजे ॾाढो अची वियो। इहा ख़ुशीअ में उन सां माफ़ी त कंदा, पर ख़ुशीअ में रोअंदा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे गुनाहगार बाननि खे एॾो ख़ुशि थींदो आहे, जीअं उन विञायल सामान वारे माण्हूअ खे पंहिंजो घोड़ो सामान सूदो मिली थो वञे। त अलाह साईं हिते बि फरमायो त ख़ुशूसन आले इल्म माण्हू जंहिंमें अहिड़े क़िस्म जूं कोताहियूं थी पवनि, छुपाइण हक़ छुपाइण वारियूं ॻाल्हियूं, पोइ वरी जॾहिं उहो ज़ाहिर करे त अल्लाह तबारक व तआला खे ऐं उनजे तौबा करण खां पोइ अल्लाह ताला खे एॾी ख़ुशी थींदी आहे। अॼोकी आयत में अल्लाह ताला फरमायो, इन आयतुनि सां छोकी हिन आयत जो रब्त हो, इन जे करे उन्हनि जो ख़ुलासो कुझु इज़ाफ़ी बयानु कयो वियो। अल्लाह ताला फरमायो त इन लज़ीन कफ़रू व मातू वहुम कुफ़ार, पर जिन तौबा बि न कई, ग़लतीअ जो अहसासु बि थी वियो न, पर तौबा न कयूं, माफ़ी न घुरियऊं, पंहिंजी ग़लतीअ ते अटकिया रहिया, बस ज़िद रहिया, हथा की मरी विया उन इहा कुफ़र जे हालत में, माफ़ी जो नथा वठनि, ग़लतीअ ते अटकिया रहिया आहिनि, बस ज़िद रहिया, काफ़र रहिया, कुफ़र कंदा रहिया, इनकार कंदा रहिया ऐं मरी विया त बि हिन कुफ़र जी हालत में। उलाइक अलैहिम लानतुल्लाह, अल्लाह ताला जी उनजे मथां लानत, वल मलाइकत, मलाइकनि जी बि लानत, वन्नास अजमाईन, सभिनी माण्हुनि जी बि उनजे मथां लानत। हाणे हीउ हिकिड़ो एॾो वॾो लफ़्ज़ आहे जेको क़ुरान पाक बयानु फरमायो त जेके माण्हू बिना तौबा जे काफ़र कुफ़र जी हालत में मरी था वञनि, उन्हनि ते अल्लाह ताला जी लानत आहे, मलाइकनि जी बि लानत आहे, माण्हुनि जी बि लानत आहे। हाणे सभिनी जी उनजे मथां लानत थी वई।
पर शर्त इहा आहे त काफ़र हो कुफ़र जे हालत में मो, कुफ़र जे हालत में मो। आम तौर ते जेको बि माण्हू मरे थो, भले काफ़र ई मरे थो, उन जी आख़िरी हालत पछाड़ी मौत वारी कुफ़र ते गुज़री आहे, कुफ़र जे हालत में मोह आहे या इस्लाम जे हालत में मोह आहे, इहा पछाड़ी घड़ी कंहिंखे बि मालूम कान थींदी आहे, कंहिंखे बि मालूम कोन हूंदी आहे। जॾहिं पछाड़ी घड़ी मौत वारी कंहिंखे मालूम नथी थी सघे त पोइ उनजे मथां कोई माण्हू फ़तवा कीअं थो लॻाए सघे त हीउ काफ़र आहे। हिन आयत ॿुधाए छॾियो त तकर में कुफ़र जी फ़तवा कंहिंजे मथां न हणंदासीं। जेसिताईं तव्हांखे पक न थिए त हीउ काफ़र कुफ़र जी हालत में मोह आहे, पोइ चओ उनजे मथां त हीउ अलाह ताला जी हिन मथां लानत आहे। पर इहा घड़ी ॻुझी हूंदी आहे, ॻुझीअ घड़ी जी तव्हांखे मालूमात नथी थी सघे, मालूमात नथी थिएव त तव्हां फ़तवा बि नथा लॻाए सघो त हीउ काफ़र आहे। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नाला वठी काफ़रनि जा फरमाया त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे सभु काफ़र आहिनि, अलाह ताला जी हिननि जे मथां लानत आहे। वलीदो, उतबो, शीबो, इहे खोड़ सारा नाला वरितऊं त इहे कुफ़र जी हालत में मोह आहे, अलाह ताला जी हुननि जे मथां लानत आहे। सवाल पैदा थियो त तव्हां त चओ था त जेसिताईं पछाड़ी हालत मालूम नथी थिए तेसिताईं हुनखे काफ़र नथो ठही सघिजे, पोइ अलाह जे रसूल कीअं चयो? उनजो जवाबु सिधो सो वाज़िह आहे, अलाह ताला हुज़ूर सलातो सलाम जन खे उन्हनि जी पछाड़ी मालूम कराई ॿुधाई। जॾहिं त अलाह ताला जे ज़ात जे तरफ़ खां ॿुधायो वियो त हीउ माण्हू कुफ़र जी हालत में काफ़र थी वियो आहिनि, त पोइ हुज़ूर सलातो सलाम जो नालो वठो त हक़ु आहे। तव्हां असां मां कंहिं बि भलो केॾो बि वॾो आलिम छो न हुजे न, भलो जयद मुहदिस मुफ़किर हुजे, उनखे बि इहा इजाज़त कोन्हे, हीअ आहे त रोके थी त कंहिंजे मथां इहा फ़तवा न लॻायो त हीउ काफ़र थी वियो आहे। छो त पछाड़ी हालत एॾी लिकियलु हूंदी आहे इंसान जी, पछाड़ी हालत में काफ़र मुस्लमान थी बि मरी सघे थो, मुस्लमान बि काफ़र थी करे मरी सघे। बाक़ी सवाल थियो सम्झण जे लाइ ही त साईं चवंदा जो आहियो शरीयत में क़ुर बि चवे थो त सकरात वक़्तु ईमान क़बूल कोन हूंदो आहे, मौत वक़्तु कोई ईमान थो आणे, इस्लाम थो आणे त उहो क़बूल कोन हूंदो आहे। जीअं मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में फ़िरौन दरिया नील में ग़रक़ पियो थिए, पोइ उन वक़्तु चए पियो त आमन तो रब हारून व मूसा, मां मूसा ऐं हारून जे रब ते ईमान थो आणियां, त पोइ उन महिल उनजो बि ईमान क़बूल कोन कयो वियो त कंहिं आम काफ़र जो मौत वक़्तु ईमान क़बूल कीअं थींदो? उनजो जवाबु ई आहे, अलाह तबारक व तआला जेकॾहिं कंहिं अमल जे करे पहिरियां खां ई कंहिं माने खे पिशेमानी आहे ऐं उन पिशेमानीअ जे करे हू अलाह ताला जे तरफ़ रुजू कंदो अचे थो, माफ़ियूं वठंदो अचे थो, त अलाह तबारक व तआला उन बंदे खे माफ़ करे त अलाह ताला जी ज़ात जा इहा ॻाल्हि वॾी कान्हे का। जीअं अहिड़ो मिसाल गुज़रियो आहे, मौलाना मोहम्मद क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जो दारुल उलूम देवबंद जो बानीची गुज़रियो आहे, ज़बरदस्त जयद आलिम हो। उनजो हिकिड़ो दोस्त हुयो वाणियूं, जेको सॼो ॾींहुं पंहिंजे कमनि कारनि खां वांदो थी करे मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह सां चोयारी कंदो, उनजे बैठक ते वेठो हूंदो, हथा खे आज़ान ईंदी त नानोतवी साहिबु निमाज़ ते वेंदा, हू उते ई वेठो रहंदो, वरी जॾहिं मोटी ईंदा त वरी हुन सां कचहरी वचहरी कंदो, वाइदे जो पको, ज़बान जो पको, ॾेती लेतीअ जो सचो, कारोबार धंधे में ज़बान सफ़ा सिधी कंदो, सच ॿुधाईंदो, काफ़ी सारियूं सिफ़तूं अहिड़ियूं हुयसि जेके इस्लाम नथियूं आहिनि पर बज़ाहिर वाणियूं। पर जॾहिं मरी वियो त ख़ुदि नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह या कंहिं ॿिए माण्हूअ बुज़ुर्गनि लिखियो आहे त ख़्वाब में हुनखे ॾिठो त जन्नत जा सेर थो कंदो अचे। पुछा कयईंसि त तूं त वाणियूं, तूं वरी हिते कीअं जन्नत जे बाग़नि में? चई वाक़ई मां लाइक़ु न हुउसि, पर नानोतवी साहिब जे सोबत जे करे अलाह ताला मूंखे ईमान सां नवाज़ियो हो। मौत खां काफ़ी वक़्तु पहिरियां मां मुस्लमान थी चुको हुउसि, इस्लाम जी हालत ते मोह हुन जे करे अलाह ताला मूंखे ईमान सां मौत नसीबु कयो, तॾहिं मूंखे जन्नत मिली आहे। त ॾिसो नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह खे बि हुनजे पछाड़ी जी ख़बर न हुई, हालांकि मिट दोस्त ऐं यार आहे। त हीअ आहे त सेखारे थी छॾे इन लदीन कफ़रू, जिन कुफ़ुर कयो आहे, वमातू वहम कुफ़ारुन, ऐं मरी बि इन हालत में विया आहिनि त काफ़र आहे। उलाइका अलैहिम लानतुल्लाह, उनजे मथां अलाह ताला जी लानत, मलाइकनि जी लानत, समूरनि माण्हुनि जी लानत, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह इन ई लानत में रहंदा। ला युख़फ़फ़ अन्हुमुल अज़ाब वला हुम युनज़रून, उनजे मथां अज़ाब हल्को बि न थींदो, वला हुम युनज़रून, न के ज़रे बराबरि मोहलत ॾिना वेंदा। अज़ाब में घड़ी खनि मोहलत ॾियण त भला कुझु साई पटनि, जीअं मज़दूर ऊन्हारे में कमु कंदा आहिनि,
पोइ विच ॾींहं में उन्हनि खे थोरी मोहलत ॾिबी आहे, थोरी चेड़ सिबी कयो, चांहि पाणी कयो, थोरो हवा वठो, थकु भञो, पोइ वरी अलाह जी फरमायो त उन्हनि खे इहा मोहलत बि न मिलंदी, जनम जे बाहि में पिया सड़ंदा, अज़ाब हलकड़ो बि न थींदो, मोहलत बि न मिलंदी। माना अलाह ताला जी उन्हनि ते एॾी कावड़ आहे। जेके कुफर जी हालत में मरनि था त ज़ाहिरी तौर ते हिननि आयतुनि में ख़ुलासो कलाम जो जेको अलाह तबारक व तआला बयानु फरमायो, जेको हक़ लिकाए थो उन ते लानत आहे। जेकॾहिं हक़ लिकाइण वारी ॻाल्हि खां तौबा ताइब थियो, इस्लाह कयईं, माफ़ी वरितईं त हुनखे माफ़ु कयोसीं, पर जे माफ़ी नथो वठे, कुफर जी हालत में मरी थो वञे बज़िद थी करे, त अलाह जी बि लानत, मलाइकनि जी बि लानत, माण्हुनि जी बि लानत। अॻे आयत में त ईअं फरमायो वियो वयलानुहुमुल्लाइनुन, केतिरनि ई लानत कंदड़ मख़लूक जी बि लानत। हितां मालूम थिए थो त जेको माण्हू न इंसानियत में एॾो किरियल हद ताईं पहुचे थो जो पंहिंजी इंसानियत विञाए थो चुके, तमामु किरियल, बुछड़ो, बदकिरदार, अलाह ऐं अलाह जे रसूल जे ॾिनल तालीम खां सफ़ा परे, सफ़ा बाग़ी थी करे गुज़ारे थो, त अलाह ऐं मलाइकनि जी, माण्हुनि जी त लानत आहे, पर ॿी मख़लूक बि उन ते लानत थी करे। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे, को काफ़र माण्हू या मनहूस क़िस्म जो माण्हू, हर क़िस्म जो ॾोह कंदड़, हर क़िस्म जे गंद ऐं ग़लाज़तुनि मां गुज़रंदड़, इंतिहा दर्जे जो नफ़रत अंगेज़ माण्हू जॾहिं न कंहिं वण जे भरिसां गुज़रंदो आहे, कंहिं कुते, कंहिं ॿिले, कंहिं दरिया जे भरिसां गुज़रंदो आहे, त दरिया जूं मच्छियूं ऐं जीतामड़ा बि उन ते लानत कंदा आहिनि। अलाह ताला खे चवंदा आहिनि, या अलाह, हिन पंहिंजे बंदे ते लानत कर, हिन खे अज़ाब ॾे, हिन खे सख़्तु सज़ा ॾे, जो हिन जे करे माण्हुनि ते त वबाल आहे, पर हिन जे करे असां मख़लूक़ात ते बि वबाल आहे। जीअं हिकिड़ी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, जॾहिं माण्हू बदकिरदार थी पवंदो आहे न, त पोइ उनजी नहूसत पंहिंजनि घर वारनि ते त पवंदी आहे, पाड़े वारनि ते त पवंदी आहे, पर उनजे घर जे अंदरि जेके कीलियूं माकोड़ा, जीतामड़ा, कुकुड़, कांव, कबूतर हूंदो आहे, उन्हनि ते बि पवंदी आहे। उन्हनि जी बि रिस्क रोज़ी तंग थी वेंदी आहे, उन्हनि जी हालत बि ख़राबु थी वेंदी आहे। त ॾिसो, हिकिड़ो बदकिरदार माण्हू सभिनी जे लाइ वबाल आहे। पोइ जॾहिं उहो मरे थो त पोइ अलाह तबारक व तआला जी उनजे मथां एॾी कावड़ आहे जो फरमाए लानत बि हुजे सभिनी जी, ऐं उन्हनि जो अज़ाब बि हलकड़ो न थींदो, मोहलत बि न मिलंदी। त हीअ ॻाल्हियूं तक़ाज़ा थियूं कनि हिन ॻाल्हि जी त इंसानु एतिरी किरियल हद ताईं न वञे, हक़ ऐं सच जी ॻाल्हि खे तस्लीम कजे, ऐं वक़्ती तौर ते उलमा सां वाबस्ता रही करे, अहले इल्म माण्हुनि सां वाबस्तगी रखी करे कुझु न कुझु ॻाल्हियूं सिखंदो, पढ़ंदो, सम्झंदो, हुनजे मथां इल्मु अमल कंदो रहे, त पोइ ज़िंदगी बहितर गुज़रंदी। ऐं अलाह ऐं अलाह जे रसूल जे ॿुधायल तरीक़ेकार ते ज़िंदगी गुज़ारणु, अमली ज़िंदगी गुज़ारण खां सवाइ ॿियो को रस्तो ई कोन्हे। अलाह पाक खां दुआ आहे त ॿुधण सां गॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।